नाज़िन हेडलाइंस में ॾिठो तव्हां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। कराची जे लाइन्स एरिया में 3 ॾींहनि खां बिजली ऐं गैस जी बंदिश ख़िलाफ़ शहरी लठियूं खणी रोडनि ते निकिरी आया। अहम ख़बर खां के आगाह कयूं पिया। कराची में लाइन्स एरिया में 3 ॾींहनि खां बिजली ऐं गैस जी बंदिश ख़िलाफ़ शहरी लठियूं खणी रोडनि ते निकिरी आया। रहवासियुनि जे एहतिजाज सबबि पीपल्स चौरंगी, नुमाइश चौरंगी ऐं भर पासे वारा रोड बंदि थी विया आहिनि, जॾहिं त एहतिजाज कंदड़नि हथनि में लठियूं खणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। एहतिजाज कंदड़नि जो इहो चवणु आहे त असांजे इलाइक़े में 3 ॾींहनि खां बिजली ऐं गैस नाहे जेके फ़राहम कई वञे। अहम ख़बर मां खे ॾियूं पिया। कराची जे लाइन्स एरिया में 3 ॾींहनि खां बिजली ऐं गैस जी बंदिश आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कराची मां आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। हाँ जी, बिल्कुल गजाला लाइन्स एरिया में जेके रहवासी आहिनि उन्हनि जेको आहे एहतिजाज करे रोड बंदि कयो आहे। उन्हनि जो चवणु आहे त असांजे इलाइक़े में 3 ॾींहनि खां बिजली, गैस, पाणी मुकमल तौर ते बंदि आहे ऐं वॾे तादाद में जेके औरतूं आहिनि, उन्हनि सां जेको ॿार आहिनि उहे बि रोडनि ते वेठल आहिनि। पुलिस बि आई, पुलिस सां बि उन्हनि जी शिकत हाणे जारी थी, पर उन्हनि जो चवणु आहे त असीं एहतिजाज होसि ताईं ख़तमु न कंदासीं जेसि ताईं इलाइक़े जी बिजली, गैस, पाणी बहाल कयो वञे। ऐं पुलिस जो बि चवणु आहे त असीं कोशिशि करे रहिया आहियूं त हीअ रोड खोलायूं ऐं हीअ अहम रोड आहे जेको क़ाइदे आज़म जी मदार खां सदर जे तरफ़ वञे थो ऐं हीअ ईंदड़ वींदड़ ट्रैफ़िक लाइ मुकमल तौर बंदि आहे ऐं इलाइक़े जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जे हथनि में डंडा ऐं पथर आहिनि जेको उन्हनि मुकमल तौर ते रोड बंदि करे छॾियो आहे। जी ठीकु आहे आमिर सुप्रो, वरी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।